अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ़ अली मेमन, तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, पहिरीं बि आउं हिकिड़ी वीडियो ठाहे चुको हुउसि जंहिंमें मूं तव्हांखे इहो ॿुधायो हो त जेकॾहिं तव्हां पंहिंजी यूट्यूब जी ऐं प्ले स्टोर जी ऐं गूगल में क्रोम में या ब्राउज़र में ब्राउज़िंग डेटा क्लियर करणु चाहियो था या हिस्ट्री उनजी क्लियर करणु चाहियो था त कीअं कंदो, उहो मूं तव्हांखे सम्झायो हो। पर हाणे मूंखे ख़बर पई आहे त उन सां बि तव्हांजी डेटा जेका आहे, तव्हांजी ब्राउज़िंग हिस्ट्री जेका आहे उहा ख़तमु नथी थिए ऐं उनखे को बि ॾिसी सघे थो। ऐं तव्हां जेकॾहिं चाहियो था त तव्हां जेको सर्च कयो पिया गूगल में उहो कंहिं दोस्त खे या कंहिं नंढड़े खे ख़बर न पए त तव्हां छा सर्च कयो आहे या तव्हां नथा चाहियो त उहो ॾिसे त उन खे तव्हां कीअं करे सघो था। गूगल हिकिड़ो नओं फीचर इंट्रोड्यूस कयो आहे ऐं अॼु उन जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। जेकॾहिं तव्हां इहो सभु कुझु सम्झणु ऐं ॼाणणु चाहियो था त तव्हां आख़िर ताईं मुंहिंजी इन वीडियो खे ॾिसिजो ऐं मूंसां गॾु रहिजो। इंशाल्लाह तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। हाणे जनाब, वीडियो शुरू करण खां पहिरीं हमेशह वांगुरु मुंहिंजी उहा ई रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल खे, तव्हांजे चैनल खे, सिंधी चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो। ईअं कंदव त तव्हां वटि हर मुंहिंजी नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी, जंहिंखे ॾिसी तव्हां उन सां फ़ाइदो वठी सघो था। ऐं ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां। हाणे जनाब हलूं था वीडियो जी तरफ़। त जनाब, आउं तव्हांखे ॿुधाइणु पियो चाहियां त गूगल क्रोम में या कंहिं ब्राउज़र में जेकॾहिं तव्हां पंहिंजी चाहियो था त हिस्ट्री न हुजे ऐं हिस्ट्री न थिए त कीअं करे सघो था। पहिरीं मूं तव्हांखे ॿुधायो हो त तव्हां जेकॾहिं टे डॉट्स खे क्लिक कंदो ऐं हिस्ट्री वारे इन खे क्लिक करे जीअं क्लिक कंदो त तव्हांजी जेका सर्च हिस्ट्री आहे उहा मौजूदु हूंदी। इन खे तव्हां हितां खां ख़तमु करे सघो था। पर मूंखे हाणे ख़बर पई आहे त इन सां बि तव्हां तव्हांजी ब्राउज़िंग हिस्ट्री जेका आहे उहा ख़तमु नथा करे सघो। टेम्परेरी ख़तमु थिए थी पर उहा बैकग्राउंड में मौजूदु रहे थी। जेकॾहिं उनखे को सर्च करणु चाहे त ॾिसणु चाहे त उहो ॾिसी सघे थो। हाणे जनाब, हिकिड़ो नओं फीचर जेको गूगल इंट्रोड्यूस कयो आहे, अॼु उन जे बारे में ॿुधाईंदुसि। उन में ईअं थींदो जो उन में ब्राउज़िंग हिस्ट्री ठहंदी ई कोन्हे। जेको तव्हां सर्च कयो आहे उन जी हिस्ट्री रहंदी ई कोन्हे, उनखे को बि चेक करे कोन थो सघे। त अॼु उन बारे में तव्हांखे आउं ॿुधाइण वारो हुउसि। त जनाब, उन जे लाइ तव्हांखे इन 3 डॉट्स खे क्लिक करिणो पवंदो ऐं तव्हां ॾिसो था हिकिड़ी विंडो खुली वई आहे। हिन में सेकेंड नंबर जो जेको आहे न्यू इनकॉग्निटो टैब, इहो हिकिड़ो आहे। ऐं थी सघे थो इन जो प्रोनाउंसिएशन सही न पियो वठां, पर हीअ सेकेंड वन जेका आहे न्यू इनकॉग्निटो टैब जे नाले सां आहे। इन खे क्लिक कंदो, इन खे क्लिक कंदो त हिकिड़ी नई ब्राउज़र खुली वेंदो। इन में जेका तव्हां सर्च कंदो, का बि शइ सर्च करियो था, उनजी का हिस्ट्री नथी ठहे ऐं उनखे को बि नथो ॾिसी सघे। हीअ तमामु हिकिड़ी नओं फीचर आहे जेको गूगल इंट्रोड्यूस कयो आहे। तमामु सुठी शइ आहे जंहिंमें तव्हां पंहिंजी ब्राउज़िंग डेटा खे या तव्हां चाहियो था त तव्हांजी कंहिं ब्राउज़िंग हिस्ट्री खे को न ॾिसे या को इहो न ॼाणे त तव्हां छा पिया सर्च कयो ऐं छा पियो ॾिठो, पोइ चाहे उहो तव्हांजा ॿार हुजनि या तव्हांजो दोस्त हुजे, त उन जे लाइ तव्हांखे 3 डॉट्स में वञी सेकेंड वन जेका आहे न्यू इनकॉग्निटो टैब खे जेकॾहिं क्लिक कंदो ऐं जेको ब्राउज़र खुलंदो उन में जेका बि शइ तव्हां ॾिसणु चाहियो था, सर्च करणु चाहियो था, करे सघो था। ऐं उन में जेका बि तव्हां शइ सर्च कंदो उनजी का बि ब्राउज़िंग हिस्ट्री न ठहंदी ऐं जंहिंखे को बि न ॾिसी सघंदो। जनाब, हीअ हिकिड़ी नंढड़ी टिप हुई जेका मूं तव्हांखे ॿुधाइण पई चाहिई ऐं मूंखे इहो गूगल जो नओं फीचर हो जंहिंजी मूं चाहियो पियो त तव्हां खे ॿुधायां ऐं यकीनन तव्हांखे सम्झ में आई हूंदी। ऐं जेकॾहिं आई आहे त तव्हां कमेंट्स में मूंखे लिखी ॿुधाए सघो था ऐं जेकॾहिं न आई आहे तॾहिं पुछी सघो था। जनाब, इन सां गॾु आउं जेके बि ट्यूटोरियल खे ख़तमु कयां थो पर रिक्वेस्ट मुंहिंजी हमेशह वांगुरु उहा ई हूंदी त हीअ तव्हांजो ऐं मुंहिंजो सिंधी चैनल आहे, सम्झो सम्झायो। प्लीज़ इन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो ऐं मुंहिंजे वीडियो जी कुंड ते बि हिकिड़ो रेड कलर जो बटन ईंदो आहे सब्सक्राइब जो, उन खे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते तव्हांजे लाइ का नई शइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि, को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था। इंशाल्लाह उन जो जवाबु ॾींदुसि। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां त अल्लाह तव्हांखे जिते बि रखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।